दोस्तों, लतीफ़ साईं जे सुरजमन कल्याण मां दास्तान 3 जे बारे में मां उन जा बैत पढ़ां थो। हिननि बैतनि जी माना आउं कोन थो बयानु करियां। हर को माण्हू पंहिंजे अंदर में हिन जी माना पाण ॻोल्हे। है वही हाय मन में महबूबन जी, जेरा जोश जलाया बुकिन बरी बाह, पसो मच मथाए जे वेसाह न विसो, कांडियन टांडियन बाबुरिन पचा मर पई, जेरा जिगर भुकियूं सीखुन में टई, वेजनऊं वेई थी वेहणी सजणी, सर जो सञो सजणी ॿीहर बाण भरे, छिमकियो सो छोह मां कड़कड़ कान करे, जेरा जिगर भुकियूं लंघी पियो परे, लॻो जीअ जड़े ताणिया तीर न निकिरे। ही मशहूरु शेर आहे। पुछ पतंगनि खे संधियूं खामण ख़बरूं, पुछ पतंगनि खे संधियूं खामण ख़बरूं, आणियो विझन आग में जीउ पंहिंजो जी, जीअरे जिनी जे लॻा नेज़ा नींहं जा। ही बैत बि मशहूरु बैत आहे। पतंग चाहीं पाण खे त अची आग उझाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे।